अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि बाबा? ठीक ठाक लॻा पिया आहियो? उमेद आहे त सभु ठीकु ठाक हूंदो। अलाह पाक तव्हांखे सदाईं ख़ुशि ऐं सलामत रखी, जिथे बि हुजो सदाईं सलामत हूंदो। दोस्तों, अॼुकल्ह मां कराची में मौजूदु आहियां, इन करे को बि वीडियो नथो ठाहियां, को बि फ़नी या एक्शन वारो वीडियो नथो ठाहियां त यूट्यूब ते रखां। इन करे छो जो करे उहे साथी मूंसां गॾु न आहिनि जेके मूंसां गॾु अदाकारी कंदा आहिनि टोल शहर में। हिते मां अकेलो आहियां ऐं न वरी को अहिड़ो दोस्त साथी न आहे मिलियो हिते कराची में जेको गॾु मूंसां वीडियो ठाहे। मां अकेलो आहियां, बसि जेको हाल हूंदो आहे पाण तव्हां सां लाइव अची ॻाल्हाईंदो आहियां। दोस्तो, अलाह ख़ैरु करे, इंशाअल्लाह टोल शहर जॾहिं वापसि थींदासीं त पोइ जाम वीडियो ठाहींदासीं, तव्हां संगत सां बि मिलंदासीं। ॿियो ॿुधायो दोस्तो, सभु ठीकु ठाक लॻा पिया आहियो? कहिड़ा कहिड़ा बाबा रोज़ा रखो था, सभु ॿुधायो। माशाअल्लाह कराची में त मौसम ॾाढी प्यारी आहे, थधिड़ी हवा आहे। असां अलाह जी महिरबानी असां सभु रोज़ा रखिया आहिनि इंशाअल्लाह। दोस्तो, के दोस्त चवनि था त 29 ते ईद थींदी